दोस्तों हिकड़ो बादशाह हुयो जेको पांजी रियासत जो हाल मालूम करण जे लाइ वेस बदलाए ऐं निकिरी वेंदो हुयो। हिक दफ़े उहो बादशाह सफ़र कंदे कंदे हिक माण्हूअ वटि पहुतो जंहिं वटि हिकड़ी ख़ास गऊं हुई। उहा गऊं हर रोज़ 30 गऊं जेतिरो खीर ॾींदी हुई। बादशाह उन माण्हूअ वटि रहियो ऐं गऊं ॾिठाई। हुन दिल में सोचो त हीअ गऊं हिन खां छिनी वठिजे। जॾहिं सुबुह थियो ऐं गऊं जो खीर ॾुधो वियो त उहो तमामु थोरो निकितो। बादशाह हैरान थींदे पुछा कई त गऊं जो खीर थोरो छो निकितो आहे? छा हीअ अहिड़ी जाइ ते चरण वई हुई जिते आम तौर ते नाहे वेंदी? गऊं जे मालिक जवाब ॾिनो त न साईं, अहिड़ो कुझु बि नाहे, पर मुंहिंजो ख़्याल इहो आहे त असांजे बादशाह ज़ुल्म जो इरादो कयो आहे। छो त जॾहिं बादशाह ज़ुल्म करे थो या ज़ुल्म करण जो इरादो थो करे त मुल्क मां बरकत ख़त्म थी वेंदी आहे। इहो ॿुधी बादशाह ॾाढो शर्मिंदा थियो ऐं दिली दिल में अल्लाह सां वाइदो कयई त हू न ज़ुल्म कंदो ऐं न कंहिंजी का शइ नाजाइज़ तरीक़े सां वठंदो। पोइ जॾहिं शाम जो ॿीहर गऊं जो खीर ॾुधो वियो त हस्बे मामूल तमामु घणो खीर हुयो। इहो ॾिसी बादशाह अल्लाह जी बारगाह में तौबह कई ऐं ज़ुल्म खां हमेशा जे लाइ बाज़ रहण जो अहद कयो। दोस्तो असांजे हुक्मराननि खे बि घुर्जे त हू बि तौबह कनि त जीअं असांजी सुहिणी धरतीअ ते बरकतूं नाज़ुल थियनि। दोस्तो हीअ का आम चवणी न आहे, बल्कि ही हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु खां नक़ल कयल आहे, जेका शरहुल बुखारी अल सफ़ीरी में मौजूद आहे। वीडियो पसंद आई हुजे त शेयर कजो।